अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां आसमा भुट्टो। जीअं त तक़रीबन 1 या 2 ॾींहं पहिरीं मां लाइव आई हुयसि ऐं मां तव्हां सभिनी खे इहो ॿुधायो हुयो त मां हिकिड़ो KTN जो प्रोग्राम होस्ट करे रही आहियां ऐं तव्हांखे ॿुधाइणो हुयो त मां कहिड़ो प्रोग्राम करे रही आहियां। त मुख़्तलिफ़ माण्हुनि मुख़्तलिफ़ कमेंट्स ॾिना ऐं मां उनजी शुक्रगुज़ार बि आहियां। इंतिहाई मां उन्हनि जी थोराइती आहियां त मां नाइट शो थी कयां या मॉर्निंग शो थी कयां, पर अहिड़ी काई बि ॻाल्हि कोन्हे का। ऐं मां हिकिड़ो इहो शो थी कयां, मां तव्हांखे ॿुधायां पई त कैफ़े सिंध प्रोग्राम आहे कुकिंग जो, जंहिंमें सिंध जो सवादु, सिंध जो ज़ाइको ऐं तव्हां जूं मनपसंदि शयूं हुन प्रोग्राम में ठहंदियूं आहिनि। उहो प्रोग्राम मां होस्ट पई कयां AR जमाली साहिब सां गॾु। KTN जो तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे, मां होस्ट पई कयां ऐं इनशाला मुंहिंजी जेको आहे सो त पूरी उमेदु आहे त जीअं तव्हां हिन मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो आहे, शेयर कयो आहे, सुठा सुठा कमेंट्स ॾिना आहिनि, त अॻिते बि इन प्रोग्राम खे ॾिसिजो ऐं भरपूर तव्हां मोट ॾिजो। ऐं जीअं अॼु इन हवाले सां बि मां लाइव आई आहियां त अॼु मां हिकिड़े लाइव शो में वेही रही आहियां, रंगन भरी शाम। KTN जो बहितरीनु प्रोग्राम आहे, तमामु बहितरीनु हुनजी होस्ट आहे, डायरेक्टर आहे ऐं तमामु बहितरीनु असांजी सिंधी मीडिया जो चैनल आहे KTN। उन तां लाइव KTN चैनल ते हिकिड़ो प्रोग्राम हलंदो अॼु 4 बजे खां 6 बजे ताईं, रंगन भरी शाम। उन में मां एज़ अ गेस्ट अची रही आहियां, महिमान, ऐं मूंसां गॾु आहे सिंगर, बहितरीनु सिंगर आहे, बहितरीनु आवाज़ जी मालिक आहे महताब कंवल। महताब आहे ऐं अज़रा साहिबा जेको आहे होस्ट आहिनि, उहे बि अचनि पियूं हिन प्रोग्राम में। सो तव्हां जेको आहे सो त हिन प्रोग्राम खे ॾिसिजो ऐं लाइव पिया अचो। मां हाणे महताब खे चवंदसि त उहा बि अचे ऐं तव्हां सां कुझु नाज़रीन ॻाल्हाए, त मां महताब खे चवां थी त उहा बि अचे, त हिन प्रोग्राम खे ज़रूरु ॾिसिजो तव्हां। असांजो नाज़रीन कीअं आहियो, ख़ुशि ठीक हो। अॼु मां ऐं असां अची रहिया आहियूं रंगन भरी शाम में, त ज़रूरु इहो प्रोग्राम ॾिसिजो ऐं ज़रूरु असांखे कॉल्स बि कजो ऐं असांखे ॿुधाइजो, बल्कि कुझु जेकॾहिं तव्हांजे में कोई सवाल वग़ैरह आहिनि न उहे पुछी सघो था असां सां। हा, जेकॾहिं कोई बि सवाल आहे त ऐं हा, को गानो वग़ैरह हुजे त उहो ॿुधाइजो। छो त आवाज़ महताब जो एॾो प्यारो आहे ऐं तव्हांजी फरमाइश पूरी महताब ज़रूरु कंदी। को सवाल कोई बि पुछो, कोई बि गानो ॿुधणु चाहियो, महताब तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदी। बिल्कुलु, असां तव्हांजो इंतज़ारु कंदासीं। जल्दी प्रोग्राम ऑन थियण वारो आहे, कॉल कजो, लाइव कॉल कजो, असांजे प्रोग्राम में लाइव प्रोग्राम आहे। हा बिल्कुलु। ओके, अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़।